अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॾिसी रहे चार जेडियो न्यूज़। यहाँ वज़ीर उनड़ खिपरो जे बाअसर वडेरे पंहिंजे घरवारीअ खे सख़्त तशद्दुद करण बैदि ॿिनि मासूम ॿारनि समेत घरां कढी छॾियो। औरत नाहिद पंहिंजे मुड़ुस पीर बख्श हिंगोर जो ख़िलाफ़ साफ़ इन अॻियां दांहींदे चयो त संदसि मुड़ुस वॾेरो पीर बख्श हिंगोर जो हर रोज़ बग़ैर कंहिं सबब जे तशद्दुद कंदो हुयो, जंहिं 6 महीना अॻु सख़्त तशद्दुद कयो, जंहिंजे करे मूं पंहिंजे माउ जे घर वञी पनाह वरिती। तॾहिं खां मुसलसल दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रही आहियां। हिन चयो त घर में ब्यूटी पार्लर जो दुकानु हुयो, जंहिंजी कमाई जा पैसा मवाली मुड़ुस तशद्दुद करण बैदि रोज़ानी पुरे वेंदो हो ऐं हाणे पंहिंजो हक़ ॻोल्हण ते मूंखे मारण लाइ हिन मुंहिंजे पोयां माण्हू बचे छॾिया आहिनि, जेका दांह खणी आऊं SSP मीरपुर ख़ासि वटि पिणु वियसि। हिन चयो त मूं उहो बि ॼाणो आहे त मूंखे उहा बि ख़बर पई आहे त मुंहिंजो मुड़ुस पीर बख्श हिंगोर जो पंहिंजे हिकु वकील माइट जे थ्रू मूं ते हैदराबाद में पिणु कूड़ा केस दाख़िल करण लाइ वियल आहे ऐं मूंखे ख़दशो आहे त अॼु मूं ते कूड़ा केस पिणु दाख़िल कराया वेंदा, जॾहिं त बाअसर वडेरे जे अहिड़े अमल ख़िलाफ़ ह्यूमन राइट्स जस्टिस एंड डिफेंडर ऑर्गेनाइज़ेशन जे चेयरमैन अब्दुल वहाब अब्बासी पारां सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कंदे आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त मज़लूम औरत नाहिद खान सां फिलफोर इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजो नालो नाहिद आहे, मीरपुर ख़ास जी रहिशी आहियां। मुंहिंजी 10 साल अॻु में पीर बख्श हिंगोर जे सां शादी थी हुई ऐं मूंखे हिन उते मीरपुर ख़ास में सभिनि जे अॻियां शादी करे वठी आयो हिते खिपरो। मुंहिंजो उते घरु हो, उहो हिन विकिणी छॾियो। मूंखे ठगी करे मुंहिंजे नाले पंहिंजे ज़ाती घरु हो, उहो हिन विकिणी खाई वियो हुयो। वरी हिते खिपरो वठी आयो, 10 साल आउं हिते रहियसि। उनमां मूंखे 2 ॿार आहिनि, 2 मुंहिंजा पुट आहिनि। हिते बि रोज़ मूंखे तशद्दुद मारकुट, रोज़ नया उगता सुगता इल्ज़ाम, हर शइ, पोइ बि मूं बर्दाश्त कया पे। पोइ मुंहिंजो घरु हिते वारो विकिणी छॾियो। मूंखे घरु मूंखे ॾे, ऐं पंहिंजे घर में पंहिंजे बच्चनि सां गॾु रहणु चाहियां थी। न मुंहिंजे बच्चनि खे को उन्हनि जो हक़ु कोन ॾिनो, न ख़र्चो ॾिनो आहे, न उन्हनि जी बनी ॾिनी आहे, कुझु बि न, उन्हनि जो को बि हक़ु न, का शइ कोन ॾिनी आहे। हाणे 6 महीना थिया आहिनि मूंखे घर मां कढी छॾियो आहे। मुंहिंजो घरु बि विकिणी छॾियो आहे। जेको मूंखां ठगी करे विकिणियो हो उहो बि खाई वियो हुयो, मुंहिंजा ज़ेवर सभु खाई वियो हुयो। पछाड़ी में मूंखे किनो करार करे चए तूं हल, असां में ईअं ई थींदो, असीं 10 साल अयाशी करे असां कढी छॾंदा आहियूं। हाणे आउं पंहिंजे 2 ॿारनि सां गॾु रुलां पई। मुंहिंजो केरु कोन्हे, मुंहिंजो हिकिड़ो भाउ आहे दरवेश चरियो, मुंहिंजी माउ पोड़ी आहे, मूं वटि घरु कोन्हे। तॾहिं माना हाणे आउं परेशान आहियां, दर बदर आहियां। मूंखे हाणे जॾहिं मूं हिन सां विढ़ण लाइ, पंहिंजे हक़ वठण लाइ हिन सां विड़सि त हिन मूंखे उल्टो घर मां कढी छॾियो त तूं अहिड़ी आहे, तूं हीअं, तूं पार्लर खोलियो आहे, तूं ख़राबु आहे, पार्लर छो खोलियो आहे ऐं तूं निकर असां मुंहिंजे पंहिंजे घर में न खिपरो में, जंहिंमें घर में रहां थी न, उन जे उताक में मूं पार्लर खोलियो आहे। चार जेडियो न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर नहीं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो चार जेडियो न्यूज़।